पेट्रोल महांगो थियण खां पोइ पोरियतनि पंहिंजे ॿिनि रक्षनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो। गुज़िरियल कुझु महीननि खां पेट्रोल जे अघनि में रिकॉर्ड वाधि कई वई आहे, जंहिं सबबु मुल्क में महांगाई जो तूफ़ान अची वियो आहे ऐं पोरियत तबिको परेशानियुनि में मुब्तला थी वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं पिणु पेट्रोल महांगो कयो वियो आहे, जंहिं खां पोइ पेट्रोल जी नई क़ीमत 234 रुपया थी वई आहे, जंहिं ते अवाम तरफ़ां सख़्तु रद्दअमल ॾिनो पियो वञे। नवाबशाह में ॿिनि पोरियतनि पेट्रोल महांगो थियण ख़िलाफ़ एहतजाजनि पंहिंजे रक्षनि खे बाहि ॾेई छॾी। रक्षा यूनियन जे सदर रहमतुल्लाह पठान ऐं परवेज़ चयो त पेट्रोल 234 रुपया लीटर आहे, जंहिं सबबु माण्हू रक्षे ते सवार नथा थियनि ऐं वधीक किरायो बि ॾियण लाइ तयार न आहिनि। संदन चवणु हो त वज़ीर आज़म पेट्रोल महांगो करे असांजे बचनि जी रोज़ी बंदि कई आहे। 500 रुपया दिहाड़ी कमाईंदड़ माण्हू घर जो ख़र्च नथा हलाए सघूं। हुननि वधीक चयो त शहबाज़ शरीफ़ हुकूमत करण जो अहल नाहे, खेसि जल्द खां जल्द इस्तीफ़ा ॾियणु घुर्जे। रक्षनि खे बाहि ॾींदड़नि जो वधीक चवणु हो त असां आपघात ते मजबूर थी विया आहियूं। जेकॾहिं पेट्रोल सस्तो न कयो वियो त रेलवे ट्रैक बंदि करे छॾींदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk